माशाल्लाह पंहिंजी कच्छी ॿोली मिठी ॿोली आहे। अल्हम्दुलिल्लाह कच्छी ज़बान त प्यारी ज़बान आहे, मगर इनखे ख़राबु पाण करे रहिया आहियूं। ॼणो पाण फस्ट टाइम कंहिंसां मिलियो त हिकिड़ो चवंदा ऐं कीअं हो, बाद में तू तराक त अची था वञूं, बल्कि तू तराक छॾियो यार, गार गन ते अची था वञूं। माण्हू चवनि था कच्छीअ खे गार जे अलावा ॻाल्हि नथी अचे। हे पाण पंहिंजी बदनामी कराए रहिया आहियूं न। रिवायत में अचे थो जेको गार कुचे थो, फेशगोई करे थो, क़यामत जे ॾींहुं कुते जी शिकल में उनखे उथियारियो वेंदो। कहिड़ी हालत ईंदी कुते जी शिकल में उथींदे, कुरपा गवारो करे था सघूं? बिल्कुल भी ना। तो गार न कुछ नहीं। हिकिड़े बच्चे खे न हुओ गार कुझंदो हो, हुनजी माउ चए चुप कर, थप्पड़ हणणी हुई वधारे गार कुछ, मुंहिंजो पेउ परियासीं न रहे गार कुछे, वो चए अल्लाह अल्लाह, तो अल्हम्दुलिल्लाह बच्चो अल्लाह अल्लाह चवण लॻी वियो। तो पंहिंजे बच्चे खे ख़ासी चीज़ जी तरबियत कईं था न, तो इंशाल्लाह बच्चा गार भी ना कुझंदा।